गुलशन हदीद जो आम तौर डिफेंस के नाले से मशहूर है, हिते कैफ़े हदीद नाले एक शानदार कैफ़े मौजूद है। अफ़सोस जो मूँ समेत काफ़ी इलाके वासन के भी इन बेहतरीन जगह बाबत का भी खबर ना है। अज जॾहिं मां पंहिंजे इलाके गुलशन हदीद में घुमण निकतुसि त मूंखे मालूम थियो त हिते कैफ़े हदीद भी है, जंहिंजे बारे में मूंखे भी ख़बर ऐं ॼाण न हुई। हिते जॾहिं पहुतुसि त हिते मुंहिंजे दोस्त जेको आदिल हुसैन मैसर आहे मुंहिंजो वेलकम कयो। आदिल हुसैन मैसर जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ख़ुदि मेहर जो आहे। 1978 खां हिन कराची में रिहाइश पज़ीर आहे। हीउ पहिरियों अंबरीन मिल में एज़ अ मैनेजर तौरु कमु कंदो हो, पर उहो छॾे करे पंहिंजो कारोबार खोलियई। असांजे मुआशिरे में केतिरा ई नौजवान बेरोज़गारीअ जे वर चढ़ी वञनि था, वक़्तु ऐं पैसो ज़ाया कनि था, पर के अहिड़ा बहादुर नौजवान भी आहिनि जेके पंहिंजी महिनत सां न रुगो पंहिंजी रोज़गार भी ठाहिनि था, पर पंहिंजे वालिदेन जो सहारो भी बणिजनि था। कामयाबी उन्हनि जो मुक़दर बणिजे थी जेके ख़्वाब ॾिसण सां गॾु उन्हनि खे पूरो करण लाइ महिनत भी कनि था। जेकी माण्हू बुलंदियुनि ताईं पहुचनि था दोस्तो, उहे के असां खां मुख़्तलिफ़ न आहिनि हूंदा। फ़र्क़ु रुगो हिकिड़ो ई हूंदो आहे त विचोली सोच रखण वारो माण्हू पाण खे आम माण्हू सम्झे थो, छो त हिन जी तरबियत अहिड़े क़िस्म जी कई वई आहे जो हू सम्झे थो त मथां दर्जे ते पहुचणु हिन जो कमु न आहे ऐं न ई हू ज़िंदगीअ में अहिड़ो रुतबो हासिलु करे सघे थो। कामयाब माण्हू बिल्कुलु असां जहिड़ा ई हूंदा आहिनि, जिन खे ॿ पेर, ॿ हथ, ॿ अखियूं ऐं दिमाग़ु हूंदो आहे। उहे दिमाग़ जो इस्तेमालु कंदा आहिनि, हथनि सां महिनत कंदा आहिनि ऐं पेरनि सां हली करे वञी करे उन कामयाबीअ खे माणींदा आहिनि। कैफ़े हदीद खे आदिल हुसैन मैसर तमामु ज़बरदस्त तरीक़े सां हलाए रहियो आहे। जंहिं इलाइक़े में गुलशन हदीद में हू रहे थो, हुनखे ख़बर आहे त गुलशन हदीद जे माण्हुनि खे कहिड़ियूं शयूं पसंदि आहिनि, कहिड़ो माहौल पसंदि आहे। हूअं बि आम तरह सां ॾिठो वञे त असांजो नौजवान हुजे या फैमिली कोई वठी थो वञे काॾे, त उहो बहितरीनु जॻह ॻोल्हींदो आहे जंहिंमें सफ़ाई सुथराई हुजे ऐं खाधे पीते जूं शयूं ज़ाइके वारियूं हुजनि ऐं माहौल सुठो हुजे। हीउ माहौल बि तव्हांखे उअं ई मिलंदो जीअं मां तव्हांखे लफ़्ज़नि में बयानु करे आयो आहियां। कारोबार खे कामयाबु करण जे लाइ अहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे, पर हा हिकु ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदुसि त कामयाबी छा आहे। उहो हिकु अहिड़ो सुवालु आहे जंहिंजो जवाबु हर इंसान लाइ मुख़्तलिफ़ थी सघे थो, छो त हर कोई उनखे सम्झ ऐं मक़सद जे लिहाज़ खां ॾिसे थो। तंहिं हूंदे बि कामयाबीअ खे का न का वस्फ़ या का न का शकिल ज़रूरु ॾेई सघिजे थी। आदिल चयो त भाउ अचो त मां तव्हांखे अंदर जो विज़िट करायां। जॾहिं अंदरि पहुतुमि त फिंगर चिप्स तयारु थी रही हुई ऐं तमामु ज़बरदस्त ऐं शानदार तरीक़े सां सफ़ाईअ सां तयारु थी रही हुई। ऐं ॿियो अंदरि जो जेको मां माहौल ॾिठुमि, जेके मसाला तव्हांजा पिज़्ज़ा में पवनि था, बर्गर में पवनि था, ज़िंगर बर्गर में पवनि था या पिज़्ज़ा वग़ैरह ठहनि था, उन्हनि जा मसाला बि ढक ॾिना पिया हुआ ज़बरदस्त तरीक़े सां ऐं सफ़ाईअ सां पियल मूंखे नज़र आया, जेके मां बि तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। साईं, मुंहिंजो नालो आदिल हुसैन मैसर। ज़बरदस्त। मां मेटलर्जी इंजीनियर पाण जॉब कंदो हुउसि अमरेली में, पर मतिलबु जॉब अॼुकल्ह कंपनियुनि जा हालात ॾाढा ख़राबु आहिनि। तव्हां ॾिसो था डे बाय डे कंपनी बंदि थी वञनि, माण्हू निकिरनि माण्हू। हा, ऐं ॿियो तव्हां उते निकिरी न सघंदो न। ऐं ॿियो त मतिलबु कंपनी बंदि थी अथनि न, आहिस्ते आहिस्ते सभु माण्हू निकिरनि था पिया त मूं हिकु स्टेप वरितो, मूं नंढिड़ो कारोबार खोलियो। मां चयो मां पंहिंजे कारोबार जो पाण ख़ुदि मुख्तियार थियां। ज़बरदस्त। त ऐं इन सां गॾु मां पंहिंजी जेका टीम ठाही 10 ॼणनि जी, मां उन्हनि खे बि हिकु रोज़गारु ॾिनो। जीअं मां नौकिरी छॾे ऐं हेॾे होॾे रुलण जे बजाए, जीअं अॼुकल्ह जा नौजवान मथे सूर ठहियल आहिनि, न ॾींहं था ॾिसनि न राति, न ॾींहं था ॾिसनि न राति, पैसा ख़सि सां घरां इन खां सुठो उहो बि हिकिड़ा नंढड़ी दुकान या केबिन बि आणनि न, त हू पंहिंजो डेली जो 1000-2000 रुपया कढनि था। अलहमदुलिल्लाह मां हिते 10 माण्हुनि जो रोज़गार, उन्हनि जा घर बि हलायां थो, उन सां गॾु मां पंहिंजो ख़र्चो, पंहिंजो घर जो बि ख़र्चो कढी वेठो आहियां। ज़बरदस्त यार, ठीकु आहे न। त मां इहो चवंदुसि नौजवाननि खे त भई इन खां सुठो त कुझु बि कनि, रुलनि न, पंहिंजो दुकान या केबिन बि हणी वेंदा न त बि उहो सुठो कमाईंदा। माना ज़हनी टेंशन त न आहे, बिज़ी शाम जो पंहिंजो कैफ़े खोले 10 माण्हुनि जी डीलिंग करणु, सामान जी डीलिंग करणु, उन खां पोइ सिधो राति जो 3 बजे ताईं बंदि करे करणु। ज़बरदस्त। ॾींहुं पंहिंजो बचनि सां गॾु काॾे न रुलणु न थियणु। तमामु ज़बरदस्त यार, तमामु घणी ख़ुशी थी। टेस्ट तो बहुत अच्छा है, हाईली रिकमेंडेड है। चाय भी बड़ी अच्छी है और इनके हॉट शॉट भी बड़े रिकमेंड करता हूँ मैं। पिज़्ज़ा भी बहुत अच्छा है, बहरहाल सारी चीज़ें अच्छी है। आप कभी भी इस वक्त आ सकते हैं, मतलब बहुत अच्छी सारी चीज़ें खा सकते हैं, पर टेस्ट अच्छा है। बाकी टेस्ट तो हर चीज़ का बहुत अच्छा है, रेकमेंड करते हैं कि आप यहाँ आएँ और एक बार हर चीज़ को ट्राई करें। यहाँ पे जो जैसे प्रेजेंट की जाती हैं चीज़ें और ला के जो है रखी जाती है, वो बहुत अच्छी लगती है। और
अच्छा एक्सपीरियंस है। टेस्ट तो बहुत अच्छा लगा। अभी के लिए मैंने हॉट शॉट्स खाए हैं, फ्रेंच फ्राइज खाई हैं, चाय पी है और पिज़्ज़ा खाया है, जो भी है सब कुछ बहुत अच्छा लगा। और आप इधर आ सकते हैं किसी भी वक्त और खा सकते हैं, सब कुछ अच्छा है। एक तो ये जो हदीद में है, ये एक न्यू चीज़ इंट्रोड्यूस करवाई गई है कैफ़े की, जो इससे पहले नहीं था। ये एक किस्म की इनोवेशन भी है यहाँ, जिससे मतलब एक अच्छा एम्बियंस है, अच्छा माहौल है, ओपन माहौल है। और हमारा तो ये है कि हम फर्स्ट टाइम आए थे, उसके बाद से ये कि हम डेली आ रहे हैं, हमें टेस्ट भी अच्छा लगा। और दूसरी बात जो है माहौल है, ऐसा माहौल हदीद में कहीं और नहीं है। कैफ़े की तरह हैं, काफ़ी हैं, बट इस तरह का मतलब ओपन माहौल, ओपन नेचर में इस तरह का नहीं है, जिसकी वजह से ये चीज़ काफ़ी अट्रैक्ट करती है लोगों को, ओपन एयर में बैठना। और दूसरी चीज़ जो टेस्ट है वो भी बहुत अच्छा है, और जो प्राइसिंग है वो भी नॉमिनल है, कोई इतनी हाई नहीं है एज़ कम्पेयर टू दूसरे जो रेस्टोरेंट्स हैं उन्हीं के ही, उनसे कम ही है, ज़्यादा नहीं है। और टेस्ट भी मतलब 10 आउट ऑफ 9 कर लें, टेस्ट भी अच्छा है बहुत, एंड एवरीथिंग इज़ गुड। अच्छा, कस्टमर जो गुलशन हदी जो है वो अचे हिन एड्रेस जी कीअं ख़बर पए? सर सोलो एड्रेस आहे बिल्कुलु। एड्रेस हिन जो बिल्डिंग नंबर B111 फेज़ 2 नियर आइडियल मार्ट, मिनी आइडियल मार्ट जे साम्हूं अथव। ऐं उन सां गॾो गॾु तव्हांजो नेशनल मेडिकल, मशहूरु नेशनल मेडिकल जे बिल्कुलु अपोज़िट ते आहे, ही डबल रोड ते जेको डबल रोड ते जेको। सही आहे दोस्तों, एड्रेस तो सम्झी विया हूंदव। वरी बि मां वीडियो जे मथां एड्रेस लिखी थो छॾियां। हिन जेको आहे सो कैफ़े ते ज़रूरु चकर लॻाइजो। यकीन कयो, मां दावे सां चवां थो, तव्हांखे टेस्ट सुठी लॻंदी, तव्हांखे मज़ो ईंदो ऐं तव्हां मायूस न थींदा। मूंखे ॾियो इजाज़त, जेॾां पेर तेॾां ख़ैर।